असां पौलुस जो लिखियलु थिस्सलुनियन लाइ पहिरियों ख़त पढ़ूं पिया। असां हुन जो ॿियो अध्याय ऐं टियों वचन हिन खे ॾिसूं पिया। हुन में पौलुस चई रहियो आहे त परमेश्वर जो शब्द उहो मिलावट सां न, भ्रम में न ऐं कपट मन सां न, पर साफ़, सिधो ऐं पवित्र आत्मा जे सामर्थ सां आणे थो। त हुतां ई हाणे असां अॻिते वधंदासीं। हर कोई जेको परमेश्वर जो वचन सेखारे थो उहो पाण खां पुछे त छा उहो इहो कमु कोई भ्रम, अशुद्धता या छल सां करे रहियो आहे। असांखे पाण सां ईमानदार थी पंहिंजा उद्देश्य जांची वठणु खपनि। छा असां दोस्त जीतण लाइ या माण्हुनि मथां प्रभाव विझण लाइ सेखारे रहिया आहियूं, या असां ईमानदारीअ सां परमेश्वर जो वचन ॿुधाइण था चाहियूं। मुंहिंजा दोस्त, मां इहो क़बूल थो करणु चाहियां त मां ग़लतियूं कयूं आहिनि। मां कहिड़ा दफ़ा प्रभुअ साम्हूं चुकियो आहियां, पर इहा अचंभे जी ॻाल्हि आहे त उहो मूंखे ॿाहिरि कढी फिटी कोन थो करे। अगरि मां परमेश्वर हुजां हा त मां मूं जहिड़े माण्हूअ सां कॾों को तंग थी वञा हा। साफ़ ऐं सिधो वचन ॿुधाईंदे घणाई दफ़ा ईमानदारीअ सां वचन ॿुधाईंदो आहियां त मां कहिड़ा दफ़ा पाण खे मुश्किल में पाइण जी अपेक्षा कंदो आहियां, पर प्रभु मूंसां भले नमूने व्यवहार कयो आहे। अगरि मूंखे कोई मौक़ो मिले हा त मां ॼाणा थो त मां भॼणु चालू कयां हा, पर मां प्रभु जो शुक्र थो मञां त अॼु मां उन्हीअ वटि ॾिसी चई सघां थो, प्रभु मां घणो ई ग़लतियूं कयूं आहिनि ऐं तोखे निराश कयो आहे, पर जेतिरे सुठे नमूने मां तुंहिंजो वचन ॼाणींदो हुयुसि होतिरे सुठे नमूने मां उहो ॿुधायो आहे। अगरि मां अञा बहितर नमूने इहो करे सघां हा त मां उहो बि कयां हा, पर तुंहिंजी कृपा सां मां जेको बि करे सघां थो उहो मां कयां थो। मूंखे इहो लेखांश घणो ई भाईंदो आहे। पौलुस थिस्सलुनियन खे हीअं चई पियो सघे, जॾहिं मां तव्हां वटि आयुसि, मां चाहियां थो त तव्हां इहो ॼाणे वठो त मुंहिंजो कोई ग़लति उद्देश्य कोन हुयो। मां पेशगीअ लाइ कोन आयुसि। मां तव्हांजे रिढनि जो ऊन कटणु कोन आयुसि। मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियणु आयुसि ऐं पोइ तव्हांखे विश्वास में ॿधण लाइ। मुंहिंजो उद्देश्य इहो ई हुयो। हेड़े उद्देश्य सां असल में हेड़ो माण्हू हिकिड़ी विशाल नदीअ में सैर करे रहियो आहे। शायदि हुन खे तूफ़ान जो सामनो करणो पवंदो, पर प्रभु पंहिंजे सेवक खे पार आणींदो। अॻिते वधी असां पहिरें थिस्सलुनियन जो ॿियो अध्याय ऐं चोथों वचन पढ़ंदासीं। त अचो पढ़ूं। पर जीअं परमेश्वर असांखे योग्य बीहारे करे ख़ुशख़बरी सौंपी, असां उअं ई ॿुधाईंदा आहियूं, ऐं हिन में माण्हुनि खे न, पर परमेश्वर खे जेको असांजे मननि खे जांचींदो आहे, प्रसन्न कंदा आहियूं। योग्य बीहारणु मतिलबु जांचे परखे स्वीकारणु। पौलुस चवे पियो त उहो कोई नओं छात्र कोन हुयो, उहो माण्हुनि खे ख़ुशि करण वारो कोन हुयो ऐं न ई कॾहिं पंहिंजो नालो करणु चाहियो। हुन कॾहिं बि मशहूरु थियण जी इच्छा कोन रखी हुई। जॾहिं पौलुस प्रचार कयो त उहो हीअं कोन पियो सोचे, मां प्रचार करे ॾिसां थो त माण्हू मुंहिंजे बारे में छा था सोचनि, पर हुन जे मन में छड़ो इहो ई हुयो त परमेश्वर हुन जे बारे में छा थो सोचे। परमेश्वर पौलुस खे परखे हुन खे योग्य हीअं करे बीहारियो हुयो। पौलुस कॾहिं बि घटि दर्जे जा या फसाइण जहिड़ा तरीक़ा इस्तेमालु कोन कया हुया। अॻिते वधी असां पहले थिस्सलुनियन जो ॿियो अध्याय ऐं 5 वचन पढ़ंदासीं। छो त तव्हां ॼाणींदा आहियो त असां न त कॾहिं चापलूसी जूं ॻाल्हियूं कंदा हुयासीं ऐं न लोभ जे लाइ बहाना कंदा हुयासीं। परमेश्वर गवाह आहे। पौलुस हिते बिल्कुलु खुली करे ॻाल्हाए रहियो आहे। हुन चयईं त उहो कॾहिं बि हुन जे विच में कंहिंजी चापलूसी करण लाइ कोन ईंदो हुयो। हुन कॾहिं बि सभा में ईंदड़ शाहूकार खे फसाइण जी रांदि कोन कई। हुन कंहिंखे बि मस्को मारण जी कोशिश कोन कई
चापलूसी असांखे शस्त्रहीन करे छॾंदी आहे। असांखे असल में ख़बर ई कोन पवंदी आहे त असां छा चऊं। जॾहिं माण्हू मुंहिंजी निंदा कंदा आहिनि त मूंखे जवाब में छा चवणो आहे, हिन जी मूंखे ख़बर हूंदी आहे। पर जॾहिं कोई मुंहिंजी चापलूसी कंदो आहे त मुंहिंजे वटि लफ़्ज़ ई कोन हूंदा आहिनि। उहा इंसान खे शस्त्रहीन करे छॾंदी आहे। कॾहिं कॾहिं असांजा जेके दोस्त चवारींदा आहिनि उहे असां लाइ असांजे दुश्मन खां बि ख़तरनाक साबित थींदा आहिनि। पौलुस कॾहिं बि चापलूसी जो इस्तेमालु कोन कयो। अॼु बि असांजे देश में अहिड़ा शाहूकार आहिनि जेके हुन जी चापलूसी करण वारनि जा मोहताज थी विया आहिनि। अगरि कोई कार्यक्रम या कम हुननि खे मस्को कोन था मारनि त उहे हुननि में कुझु दिलचस्पी ई कोन था रखनि। असांजी कलीसिया में अहिड़ा कोई कम हुजनि जंहिंजे लाइ असांखे माण्हुनि जी चापलूसी करणी पए या वेठे वेठे हुन जी तारीफ़ करणी पए त परमेश्वर ई हेरनि ते रहम करे। अहिड़ी हालत मसीह कलीसिया लाइ अॼु हिकु श्राप जहिड़ी आहे। पौलुस लोभ जे लाइ बहाना कोन वापरींदो हुयो, पर लोभ जा बहाना घणा ई रंगीन लॻंदा आहिनि। अहिड़ा घणा ई आहिनि जेके आदर, यश ऐं पदनि जो लोभ कंदा आहिनि। असांखे कहिड़े बि नमूने जे लोभ जो ख़ुलासो करण लाइ पंहिंजे दिलनि में झांकी हुननि खे परखणो पवंदो। घणनि ई कॉलेजनि में माण्हुनि खे डॉक्टर जी डिग्रियूं ॾेई हुननि खे ख़रीद करे वरितो आहे। अहिड़े नमूने घणा ई ॾिना वेंदा आहिनि ऐं पोइ कॉलेज हुननि खां दान जी आशा कंदा आहिनि या ॿिए कहिड़े नमूने मदद जी आशा कंदा आहिनि। इहा बि हिकु सुठी वजह आहे त असां सही तरीक़े सां परिश्रम करे पंहिंजूं डिग्रियूं पायूं, हुननि खे पाण कमायूं ताकी अॻिते असांजो ग़लति इस्तेमालु न थी सघे। हाणे असां पहले थिस्सलुनीअन जो 2 अध्याय ऐं 6 वचन पढ़ंदासीं। त अचो पढ़ूं 2 अध्याय ऐं 6 वचन। ऐं यद्यपि असां मसीह जा प्रेरित हुजण जे वजह सां तव्हां ते बोझ विझी सघूं पिया, त बि असां इंसाननि खां आदर कोन चाहियो ऐं न तव्हां खां ऐं न ॿिए कंहिंखां। पौलुस कॾहिं बि पद या आदर कोन चाहियो। हुन कॾहिं बि कोई मान सां भरियल डिग्रियूं कोन हासिल कई। हुन जा उद्देश्य शुद्ध हुया। असां हाणे हिन अध्याय जे 7 वचन ते पहुता आहियूं। त हलो पढ़ूं असां 2 अध्याय ऐं 7 वचन। पर जंहिं नमूने माउ पंहिंजे ॿारनि जो पालन पोषण कंदी आहे, उअं ई असां बि तव्हांजे विच में रही करे कोमलता ॾेखारी आहे। पौलुस जो इहो सुनिश्चित भाव आहे जेको थिस्सलुनीअन जे तरफ़ हुन खे हुयो। मां तव्हांजे पालन पोषण करण वारी माउ जहिड़ो आहियां, हिकु मादा पखीअ वांगुरु। पौलुस जी कोमलता जो जवाबु कोन्हे। उहो थिस्सलुनीका जी कलीसिया सां व्यवहार में हिकिड़ी सौम्य स्त्रीअ जहिड़ो हुयो। प्रभु यीशुअ यरूशलेम लाइ चयईं, हे यरूशलेम, यरूशलेम, तूं भविष्य वक्ताउनि खे मारे छॾे थो ऐं जेके तो वटि मोकिलिया विया आहिनि हुननि ते पथराव करे थो। केॾा ई दफ़ा मां चाहियो त जीअं मुर्गी पंहिंजे बछड़नि खे पंहिंजे पखनि जे हेठों इकठो कंदी आहे, उअं ई मां बि तुंहिंजे ॿारनि खे इकठो करे छॾां, पर तूं न चाहियो। इहो असां मत्ते जे 23 अध्याय जे 37 वचन में पढ़ूं था। शास्त्र में यीशु घणनि ई नमूने में पंहिंजो परिचय ॾींदो हुए। उहो पाण खे उहो भलो रेडार सॾाईंदो आहे जेको पंहिंजे रिॾनि लाइ पंहिंजी जान न्यौछावर करे छॾंदो आहे। उहो पंहिंजे रिॾनि जी रखिया कंदो आहे ऐं कंहिं ॾींहुं उहो हुननि सभिनीनि खे हिकिड़े ॿाड़े में इकठो कंदो जिते उहो सभु हुननि सां गॾु हूंदे सुरक्षित रहंदा। पोइ उहो मादा मुर्गीअ जे बारे में बि ॿुधाए थो जेका पंहिंजी बछड़नि सां गॾु आहे। छा तव्हां मुर्गीअ खे पंहिंजे बछड़नि जी संभाल कंदे ॾिठो आहे? मुर्गीअ जे बछड़नि जो हिकिड़ो झुंड हूंदो आहे। मादा
हर जाइ पंहिंजो आवाज़ कढंदे फिरंदी आहे। हुन जा बछड़ा परे परे ताईं घुमंदा आहिनि, शायदि मील जे चोथे हिसे जी दूरीअ ताईं। अगरि सम्झो बरसाति पवणु लॻे त मादा पंहिंजे आवाज़ सां पंहिंजे ॿारनि खे सॾंदी रहंदी आहे। हुन जो आवाज़ ॿुधी बछड़ा डुकंदे हुन वटि ईंदा आहिनि। पोइ माउ हुननि खे पंहिंजे पंखड़ियुनि हेठों खणी वठंदी आहे। हुन मथां घणी बि बरसाति पवे पर हुन जा ॿार हुन जे पंखड़ियूं हेठों सुरक्षित हूंदा आहिनि। असांखे बि प्रभु यीशु घणा ई दफ़ा चवंदो आहे, बसि मुंहिंजे पंखनि हेठों अची वञ। पौलुस बि अहिड़ो ई सेवक हुयो। उहो थिस्सलुनीअनि जे विश्वासियुनि खे हिकिड़ी माउ जे प्रेम सां प्रेम कंदो हुयो। उहे हुन खे प्यारा हुया। अॼु बि अहिड़ा घणा ई सेवक आहिनि। उहे शायदि कहिड़ा महान सिद्धांतवादी कोन हूंदा, पर उहे परमेश्वर जे वचन ते विश्वास कंदा आहिनि ऐं हुन जो प्रचार कंदा आहिनि। अहिड़ा पालक जेके परमेश्वर सां प्रेम करे हुन जे वचन ते हलंदा आहिनि ऐं अनुभवी हूंदा आहिनि, अहिड़ा सेवक हुननि माण्हुनि खे सुठी सलाह मसलत ॾेई सघंदा आहिनि जिन्हनि खे मदद जी घुर्ज हूंदी आहे। तव्हांखे अहिड़े माण्हुनि साम्हूं वेही करे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॿुधाइण में हिचकिचाइणु कोन खपे, छो त उहो ज़रूरु तव्हांजी मदद करे सघंदो। अॻिते ॾिसूं पौलुस छा थो चवे। त असां पढ़ंदासीं पहिरें थिस्सलुनीअनि जो 2 अध्याय ऐं 8 वचन। ऐं उअं ई असां तव्हांजी लालसा कंदे हुजे, न छड़ो परमेश्वर जी ख़ुशख़बरी पर पंहिंजो प्राण बि तव्हांखे ॾियण लाइ तयारु हुयासीं। इन्हीअ करे त तव्हां असांजा प्यारा थी विया हुयो। थिस्सलुनीअनि जे विश्वासियुनि जे तरफ़ पौलुस जो प्रेम खरो हुयो ऐं उहो पंहिंजी ज़िंदगीअ बि हुननि ते न्यौछावर करण लाइ तयारु हुयो। हाणे असां अॻिते हली 9 वचन पढ़ंदासीं। छो त हे भाउर, तव्हां असांजे परिश्रम ऐं कष्ट जो स्मरण रखंदा आहियो। असां इन्हीअ करे राति ॾींहुं कमु धंधो कंदे हुए तव्हां में परमेश्वर जी ख़ुशख़बरी जो प्रचार कयो, ताकी तव्हां मां कंहिं ते बि भार कान पए। कष्ट राति ॾींहुं कमु कंदे हुए, इहो हिकिड़ी माउ जो कमु आहे। असां इहा कहावत ॿुधी हूंदी, माण्हूअ जो कमु सिज खां सिज ताईं आहे, पर माईअ जो या माउ जो कमु लॻातार ऐं न ख़तमु थियण ताईं। हिकिड़ी माउ पघार वठंदड़ नर्स जहिड़ी कोन हूंदी आहे। पौलुस चवे थो त उहो पघार ते रखियल नर्स कोन हुयो जेकी कलाक ॻणींदे कमु कंदी आहे। न ई उहो ॿार संभालण वारी माईअ जो कमु पियो करे। उहो कंहिं संगठन जो सदस्य कोन हुयो। छा तव्हां माउ जे संगठन जे बारे में ॿुधो आहे जेके हिन ॻाल्हि ते ज़ोर विझंदा आहिनि त हर माउ छड़ो 8 कलाक ई कमु कंदी? छा तव्हां अहिड़ी माउ खे ॾिठो आहे जेकी वाच खे ॾिसी हलंदी रहंदी आहे या वाच जे अनुसार हलंदी आहे ऐं वक़्तु पूरो थियण ते पंहिंजे रोअंदड़ नंढे ॿार खे नज़रअंदाज़ कंदी आहे? शायदि कुझु माउ मिली अहिड़ो संगठन तयारु कनि, पर हिकिड़ी सची माउ अहिड़े संगठन जो सदस्य कॾहिं बि कोन थियणु चाहींदी। हिकिड़ी माउ थोरो अलॻि नमूने कमु कंदी आहे, राति ऐं ॾींहुं। हिते बि पौलुस बि इहा ई ॻाल्हि करे रहियो आहे। उहो हिन माण्हुनि ते प्रेम कंदो हुयो। उहो हुननि जे लाइ राति ॾींहुं कमु कंदो हुयो, पर उहो कमु कोन लॻंदो हुयो, छो त उहो हुननि ते प्रेम कंदो हुयो। हिकिड़ी कलीसिया जे सदस्य पंहिंजे पालक खे चयईं त हुन खे कंहिं शख़्स खे मिलणु वञिणो पवंदो ऐं इहो बि चयईं तोखे इहो कमु करण लाइ पघार ॾिनी वेंदी आहे। छा तव्हांखे ख़बर आहे पालक हुन सदस्य खे छा चयईं? चयईं, ठीकु आहे त तूं वञी हुन खे मिल, छो त तोखे हिन कम लाइ पघार कोन ॾिनी वेंदी आहे ऐं शायदि तूं मूंखां सुठो कमु करे सघें। असांखे प्रभुअ जो कमु पघार ॾिसी कोन करणु खपे। पालक शायदि हुन माण्हूअ खे हिकिड़ी अजीब परिस्थितीअ में विझी छॾियईं। हुन माण्हूअ खे हुन शख़्स खे पाण ई मिलणु वञिणो पियो ऐं इहा ॻाल्हि त पक आहे त
त हुन कॾहिं बि पालक सां वरी अहिड़े नमूने कोन ॻाल्हायो। असांखे हिक ॿिए जी हिकिड़ी कोमल माउ वांगुरु संभाल करणु खपे। पौलुस बि हीअं ई कयईं। हाणे असां पहिरें थिस्सलुनीअन जो 2 अध्याय ऐं 10 वचन पढ़ंदासीं। तव्हां पाण ई गवाह आहियो ऐं परमेश्वर बि गवाह आहे त तव्हां विश्वासियुनि जे विच में असांजो व्यवहार कीअं पवित्र ऐं धार्मिक ऐं निर्दोष रहियो। तव्हां गवाह आहियो। पौलुस उहो ॻाल्हाए रहियो आहे जेको थिस्सलुनीअन जा विश्वासी असुलियत में ॼाणींदा आहिनि। ध्यानु ॾियो त पौलुस हुननि साम्हूं कहिड़ी हालत हलियो। पवित्रता में उहो ध्यान सां परमेश्वर जे तरफ़ पंहिंजो फ़र्ज़ु निभाईंदो रहियो। इन्हीअ खे ही पवित्र जीवन जगण चइबो आहे, धार्मिकता सां या न्याय सां। हुन इंसान जे तरफ़ बि पंहिंजो फ़र्ज़ु निभायो। पौलुस जा परमेश्वर जे तरफ़ ऐं इंसान जे तरफ़ फ़र्ज़ हुया ऐं हुन ॿई निभाया। मां घणनि ई खे समर्पित मसीही हुजण जे बारे में ॻाल्हाईंदे ॾिसंदो आहियां। अगरि तव्हांखे अहिड़ो समर्पित मसीही थियणो आहे त तव्हांखे परमेश्वर साम्हूं हिकु पवित्र जीवन जगणु खपे। पंहिंजी नज़र परमेश्वर जे तरफ़ लॻाईंदा रहियो, घड़ीअ जे तरफ़ न। छड़ो उन वक़्त ते कमु कोन कयो जॾहिं तव्हांजो मालिक साम्हूं आहे। तव्हांखे हर वक़्तु कमु करणु खपे, छो त परमेश्वर हर वक़्तु उपस्थित हूंदो आहे। हुन जी नज़र तव्हां मथां हर वक़्तु हूंदी आहे। सिर्फ़ु कलीसिया जी सभा में अॻिते वञणु, थोरा गोरा ॻारणु ऐं कंहिंखे पाण लाइ प्रार्थना करण लाइ चवणु, इहो सभु हिकु पवित्र जीवन उत्पन्न कोन कंदो आहे। तव्हांजे कम जे ठिकाने ते तव्हांजो मालिक तव्हांजे बारे में छा सोचींदो आहे। अगरि तव्हां हिकु छात्र आहियो त तव्हांजो शिक्षक तव्हांजे बारे में छा सोचींदो आहे। अगरि तव्हां सुस्त आहियो त तव्हां समर्पित कोन आहियो। हिकिड़ो समर्पित जीवन हिकिड़ो पवित्र जीवन आहे जेको हर वक़्तु परमेश्वर जी उपस्थितीअ में जगियो वेंदो आहे। निर्दोष हूंदे हिन जो मतिलबु आहे त प्रेरित ऐं हुन जे सहकर्मियुनि ते कोई बि इल्ज़ाम कोन पियो लॻायो वञी सघे। पर हिन जो मतिलबु इहो कोन्हे त हुन जे दुश्मननि हुन ते इल्ज़ाम कोन लॻाया, छो त हुननि इल्ज़ाम त लॻाया पर उहे साबित ई कोन थी सघिया, छो त उहे इल्ज़ाम हुया ई कूड़ा। माण्हू तव्हांजे बारे में घिनौनियूं ॻाल्हियूं कंदा, पर अहम ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे इहो ध्यानु ॾियणु खपे त उहे निंदा जूं ॻाल्हियूं सच कोन हुजणु खपनि। पौलुस ऐं हुन जे सहकर्मियुनि हिकिड़ो पाक जीवन जगियो। हिकिड़ो पाक जीवन ज़रूरु ॻणियो वेंदो आहे। पाक जीवन जो उद्धार पाइण सां कोई संबंध कोन्हे, पर तव्हांजे आसे पासे घुमंदड़ माण्हुनि जे उद्धार सां संबंध बिल्कुलु रखंदो आहे, छो त उहे सभई तव्हां ते नज़र रखी वेठा आहिनि। तव्हांजी हालत ऐं कम खे उहे ॾिसी रहिया आहिनि। अॻिते वधी असां थिस्सलुनीअन जे 2 अध्याय ऐं 11 वचन खे पढ़ंदासीं। तव्हां ॼाणींदा आहियो त जीअं पीउ पंहिंजे ॿारनि सां गॾु व्यवहार कंदो आहे, उअं ई असां बि तव्हां मां हर हिक खे उपदेश कंदा हुआसीं ऐं शांती ॾींदा ऐं सम्झाईंदा हुआसीं। उपदेश कंदा हुआसीं। उपदेश ॾियणु हिन लाइ यूनानी भाषा में पाराकालियो इहो अखर वापरियो वियो आहे। हिन जो मतिलबु इहो आहे त पौलुस हुननि जे तरफ़ हुननि जी मदद करणु, हुननि सां विनती करणु ऐं हुननि खे हुननि जा दोष ॾेखारणु आयो हुयो। इहो साॻियो ई यूनानी अखर पवित्र आत्मा जे बारे में ॿुधाईंदे वापरियो वियो आहे। छा तव्हांखे यादि आहे त यूहन्ना जे 16 अध्याय जे 7 खां 11 वचन में प्रभु यीशुअ चयो त उहो पवित्र आत्मा खे मोकिलींदो जेको जग जे पाप ऐं धार्मिकता ऐं न्याय जे विषय में जग खे कायल कंदो। मूंखे हमेशह इहो महसूसु थींदो आहे त ख़ुशख़बरी पवित्र आत्मा जे सामर्थ में कोन पेश कई वेंदी आहे जेसिताईं हुनखे अहिड़े का शइ जे तौर ते पेश कयो वेंदो आहे जेको उहो पवित्र आत्मा हिकिड़े माण्हूअ खे दोषी बीहारण लाइ इस्तेमालु करे सघंदो आहे। हिन जी माना इहा आहे त उहो हिकु माण्हूअ खे कायल करे हुन खे हुन जो पाप मञण लाइ तयारु कंदो आहे, हुन जी धार्मिकता ऐं न्याय मञण लाइ तयारु कंदो आहे। इहे टई तत्व ख़ुशख़बरीअ में शामिलु हूंदा आहिनि। शांती ॾियण जी माना हिते मनाइण या राज़ी करणु इहा आहे। थिस्सलुनीअन खे
उपदेश में पौलुस हिकिड़े नमूने जी जल्दबाज़ी जी अहमियत प्रकट थो करे। उहो घणाई दफ़ा इहे लफ़्ज़ वापरींदो हुयो, मां तव्हां खां भिक थो घुरां, मां बिनती थो कयां। अॼु बि अहिड़े ई नमूने ख़ुशख़बरी पेश कई वञणु घुरिजे। पौलुस हुननि ते आरोप लॻाईंदो हुयो, हिन अखर में कठोरता जो लक्षण आहे, हिन में अनुशासन शामिल आहे, इहे तगड़ा पक्का ऐं मर्दानी अखर आहिनि। इहा दुख जी ॻाल्हि आहे त अॼु मंचनि तो घणो ई ढिलो प्रचार थींदो आहे, न त तगड़ो पको ऐं मर्दानी। हुननि में तिखियूं बिनतियूं कोन हूंदियूं आहिनि। कंहिं हिकिड़े साधारण कलीसिया जी सभा जो वर्णन हीअं कयो आहे, जेको हिकिड़े खुले ख़्याल वारी कलीसिया में थींदो आहे। चयो अथईं त उहा अहिड़ी हूंदी आहे जिते हिकिड़े थधे व्यवहार जो माण्हू हिकिड़े थधे व्यवहार जे माण्हूअ जे गठनि जे साम्हूं हुननि खां अञा थधो व्यवहार करण जी बिनती कंदो आहे। ओ अहिड़ी जाइ ते त हालत ई ख़राब थी वञे दोस्त। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं, ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी मिलंदासीं। तेसिताईं परमेश्वर जो अनुग्रह तव्हां सां गॾु रहे।